ओम शांति। अज मीठा मीठा शिव बाबा ब्रह्मातंत्र द्वारा तिवता मीठी मीठी बच्ची बाबा ने ॿार पंहिंजे खे आत्मा समझो। मां आत्मा ही सब कम हिन शरीर द्वारा कंदी आहियां। आत्मा अशरीरी थी वेंदी आहे। जॾहिं राति जो आत्मा कम करे करे चईंदी आहे हाणे त मां कम करे करे थकिजी पई आहियां, हाणे थोड़ी देर विश्राम थी करां। त आत्मा अशरीरी थी वेंदी आहे, ईअं न शरीर मां पूरी ही निकिरी वेंदी आहे, परंतु शरीर रूपी कर्मेंद्रियनि में जेकी जान हूंदी आहे त उन सां अशरीरी थी वेंदी आहे, अर्थात हुन खां अलॻि थी वेंदी आहे। त बाबा चईंदा आहिनि कि आत्मा ही त मुख्य आहे न, शरीर त पोइ आहे। पहिरियों केरु आहे? मां आत्मा। आत्मा ही कन खां ॻाल्हियूं ॿुधंदी आहे त हुन जे बारे में वीचार कंदी आहे, पोइ हुन रीति शरीर खां कर्म कराईंदी आहे। त हाणे आत्मा जो भोजन छा आहे? शुद्ध वीचार, सुठी ॻाल्हियूं ॿुधण, सुठी ॻाल्हियूं मुख सां ॻाल्हाइण, सुठियूं ॻाल्हियूं ॾिसण। जेतिरो जेतिरो पाण सुठो ॾिसंदासीं, ॿुधंदासीं, मुख सां ॻाल्हाईंदासीं, ओतिरो पंहिंजी आत्मा तंदुरुस्त रहंदी। शरीर जो त भोजन पाण 3 टाइम खाऊं था, अलॻि अलॻि चीजूं शरीर खे खारायूं था, परंतु आत्मा जो भोजन आहे सुठो वीचार। जेको बि तव्हां ॾिसो था, पढ़ो था, हुनखे सम्झो। सत सत न चओ कि इहो बि सही आहे, वॾनि चयो त सही आहे, सही आहे। ख़ुदि त सम्झो न। सभिनि जे अंदरि पंहिंजी पंहिंजी आत्मा आहे। आत्मा खे कुझु न कुझु चीज खपे वीचार करण लाइ। त कोई बि चीज तव्हां करो था त हुनजो पहिरियों अर्थ सम्झो। जेसि ताईं अर्थ न सम्झंदव, सत सत कंदा रहंदव त फ़ाइदो। तव्हांजी आत्मा त फालतू ॻाल्हियूं थी सोचे, परंतु तव्हां उहो कमु करो था छो जी वॾा चई आहे, वॾा करे आहे, इहो करे त मां बि करां थो। हर हिकु चीज जो अर्थ ॿुधंदव, सम्झंदव त तव्हांजी आत्मा खे बि कमु मिलंदो न सोचण जो। आत्मा खे तव्हां सोचण जे लाइ सुठा सुठा वीचार ॾियो ई नथा त पंहिंजी आत्मा फालतू फालतू ॻाल्हियूं सोचे करे पंहिंजी शक्तियुनि खे ख़तम थी करे। आत्मा में जेकी शक्ति हूंदी आहे न, उहा आत्मा जी सोच शक्ति सां सुठी रीति कार्य बि करे सघंदी आहे, ऐं ग़लति सोचे त उहा सॼी शक्ति ग़लति कम में बि पंहिंजी ख़तम थी सघंदी आहे। त हिन करे सुठी ॻाल्हियूं ॿुधो, सुठो सोचो, हर हिकु ॻाल्हि खे सम्झो। भले तव्हां नंढा आहियो, लेकिन त बि त सोचणो त खपे न। पोइ हुन ॻाल्हि खे वॾनि सां वेरीफाई करायो, पुछो भई इहा ॻाल्हि हीअं ठीकु आहे? छो जी सभिनि जे अंदरि आत्मा आहे, सभिनि जी आत्मा जी शक्ति मन जेकी हूंदी आहे, संकल्प शक्ति, सोच शक्ति सभिनि वटि आहे। हिन सोच शक्ति खे मनुष्य सही कार्य में लॻाए त उन्नति खे पाईंदो आहे। अगरि ये ही सोच शक्ति ग़लति कार्य में लॻाईंदो त पोइ ख़ुदि जी बर्बादी थी वेंदी आहे, ॿियनि जी बि नुक़सान कंदो आहे। त पंहिंजी सोच शक्ति खे सुठो ठाहिण लाइ सुठी सुठी ॻाल्हियूं ॾिसो, ॿुधो, ॻाल्हायो। अॼुकल्ह दुनिया में त सभु अहिड़ी दुखदाई ॻाल्हियूं आहिनि न, लेकिन अहिड़ी दुखदाई दुनिया में बि सुठी ॻाल्हियूं कीअं सोचूं, उहो पाण खे परमात्मा बाप ॿुधाइण आयो आहे, सिखाइण आयो आहे। छो जी पाण आत्माउनि जी आदत थी वई आहे न उल्टी सीधी ॻाल्हियूं सोचण जी। त हिन करे बाबा चए थो हाणे मां तव्हांजे मन खे सुठी सुठी ॻाल्हियूं थो ॿुधायां। तव्हांजी आत्मा में जेको मन आहे हुनखे उनजे लाइ सुठी सुठी ॻाल्हियूं थो ॿुधायां। त जेतिरो जेतिरो तव्हां उन ॻाल्हियुनि जे बारे में वीचार कंदा रहंदव, उन्हनि खे सोचंदा रहंदव, ओतिरो तव्हांजो मन सुठो थींदो वेंदो ऐं तव्हांजी बुद्धि बि सुठी तरीक़े सां निर्णय कंदी। तव्हांजा पोइ शरीर जेकी कर्मेंद्रियूं अथव उहो बि ॾाढो सुठो कर्म कराईं। त मुख्य केरु आहे? मन चाहे त पंहिंजे जीवन खे सुठो ठाहे सघंदो आहे, मन चाहे त जीवन ख़राब बि थी सघंदो आहे। हिन करे ई गीता में आहे मन मना भव, पंहिंजो मन मुंहुं में लॻायो। छो जी मन में सुठा वीचार, संग सुठो हूंदो त मन में सुठा वीचार बि हूंदा न।
हाणे परमात्मा जो अगरि पाण सॼो ॾींहुं संग करूं त पंहिंजा वीचार बि सुठा हूंदा। परमात्मा जो सर्व जे लाइ सुठो सोचदो आहे। त अगरि परमात्मा बाप जे संग में पाण रहंदासीं त पंहिंजो मन बि ओड़ो ई वीचार कंदो। ओड़ो ई वीचार कंदो अर्थात हुनजो जीवन बि उअं ई हलंदो सुठी रीति। जीअं परमात्मा सोचदो आहे उअं ई पाण बि सोचंदासीं। जीअं परमात्मा सृष्टि खे ॾिसे थो, परमात्मा कीअं आत्मा जे लाइ बुरो थोड़ी सोचदो आहे, सभिनि जे लाइ भलो ई सोचदो आहे न। सभिनि जे लाइ सुख शांति जी दुनिया स्थापन कंदो आहे। त अहिड़े परमात्मा जे संग में आत्मा सॼो ॾींहुं रहंदी त उहो बि छा कंदी, सभिनि जे लाइ सुठो सोचदी, भलो सोचदी। परमात्मा खे भॻवान खे पाण भक्ति मार्ग में केॾियूं गारियूं ॾिनीसीं न, उल्टो सिधो चयोसीं न भॻवान जे लाइ कि तूं कच्छ मच्छ अवतार आहे, तूं कुते में आहे, ॿिली में आहे, तूं मुंहुं में आहे, कण कण में आहे। त इहा आहे परमात्मा जे लाइ बुरी ॻाल्हियूं चइण। छो जी परमात्मा त परम धाम निवासी आहे, निराकार, उहो त अशरीरी आहे। उहो थोड़ी कुते जहिड़े शरीर में ईंदो या कच्छ मच्छ अवतार वठंदो या तामे ऐं मुंहुं में ईंदो न। उहो कण कण में बि छो ईंदो, उहो त सर्वशक्तिवान आहे। ईंदो दुनिया में त बि हिक ई शरीर में ईंदो ऐं पंहिंजो कार्य हिकु ई बार करे वेंदो आहे। न ही वो युगे युगे बार बार ईंदो आहे, न ही वो कण कण में आहे। हुन वटि एतिरी शक्तियूं अथसि, अगरि कण कण में उहो अचे त कण कण दुनिया जो सोनो हीरो हुजे। ॾिसो सत्युगी दुनिया जेकी भॻवानु स्थापन कंदो आहे, भल उहो हुन दुनिया में ईंदो न आहे, लेकिन त बि हुनजी दुनिया स्थापन जेकी दुनिया ईंदी हाणे, हुनजी दुनिया में घरनि जी दीवारियूं ईटियूं ताईं सोने हीरे जूं। एतिरो हीरो बाप पंहिंजो, हीरे समान बाप कण कण में अगरि हुजे हिन सृष्टि ते त दुनिया में दुख थी सघंदो आहे, अशांति थी सघंदी आहे, आत्मायूं विकारी थी सघंदी आहे, न थी सघंदी आहिनि। त हिननि ॻाल्हियुनि खे सम्झो। ईअं न फलाणे शास्त्र में ईअं लिखियलु आहे, फलाणो गुरू ईअं थो चए, असांजा वॾा चई विया, सभिनि में भॻवानु आहे त सभिनि में भॻवानु आहे। लेकिन ख़ुदि त सम्झो कि अगरि मूं में भॻवानु आहे त मूंखे सभिनि खे सुख ॾियणो आहे न। मूंखे कोई 10 गारियूं बि ॾे, मारे बि, त बि मां सभिनि जे लाइ सुठो करां। मूं में एतिरी शक्ति हुजे हा, अगरि मां मूं में भॻवानु आहे त। पहिरीं ॻाल्हि त अगरि मूं में भॻवानु हुजे हा त मां कॾहिं बि रोगी बीमार न थियां, मां कॾहिं बि दुख न अचे हा मुंहिंजे जीवन में। त परमात्मा जी महिमा त पाण ऊची ॻाईंदा आहियूं, लेकिन पोइ जॾहिं ईअं चईंदा आहियूं कण कण में आहे, तूं कच्छ मच्छ अवतार आहे, त हुनजी ओतिरी ग्लानी बि कंदा आहियूं। परमात्मा जी महिमा छा कंदा आहियूं पाण, तूं दुख हरता सुख करता है, तूं सर्व जो सदगति दाता है, सर्व जो भलो करण वारो आहे। अगरि अहिड़ो भलो करण वारो, दुख हरता सुख करता सभिनि जे अंदरि हुजे त माण्हू खे दुख छो थिए। त हिननि ॻाल्हियुनि खे पाण खे वीचार करे मन खे पको करिणो आहे। छा करिणो आहे कि परमात्मा सदैव परम धाम में रहंदो आहे। हिन सृष्टि ते उहो हिकु ई बार ईंदो आहे, ब्रह्मा जे तन में, उहो बि पाण खे सुठी मत ॾींदो आहे। पंहिंजे मथां कोई कृपा आशीर्वाद न कंदो आहे, पाण सभिनि आत्माउनि खे मत ॾींदो आहे। जेकी आत्मायूं हुन मत ते हलंदियूं आहिनि उहा सतयुगी दुनिया जो सुख भोगदियूं आहिनि, ऐं जेकी आत्मायूं परमात्मा जे मत ते न हलंदियूं आहिनि त उहो वापसि खां द्वापर युग में विकारनि जी दुनिया में ईंदी। छो जी परमात्मा जी दुनिया त निर्विकारी दुनिया आहे न, हुते त कोई विकार न आहे। त हुनजी दुनिया में हलण लाइ पाण खे बि हिते विकारनि खे छॾिणो पवंदो न। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, कूड़, पाप, ईर्षा, द्वेष, ये सभु कुझु हिते ई छॾिणो आहे। जेसि ताईं आत्मा इहे सभु कुझु चीजूं परमात्मा खे दान न ॾींदी पंहिंजे मन में सोचे करे, तेसि ताईं उहा आत्मा स्वर्ग में वञी कीअं सघंदी आहे। छो जी स्वर्ग में त इहे विकार हूंदा न, मांछ मच्छी लहसुन प्याज आदि कुझु बि न हूंदो हुते। त हुन दुनिया में हलण लाइ पाण खे हिते ई उहे सभु आदतियूं पंहिंजे अंदरि धारण करणियूं आहिनि न, पाण खे ओड़ो हिते ई ठहिणो आहे, तॾहिं त पाण कल्ह स्वर्ग में हली सघंदासीं। त बाबा चए थो
कि ॾिसो मां आयो आहियां तव्हांखे सही राह सही मत ॾेखाइण जे लाइ ॾियण आयो आहियां। छो जी तव्हां ही मूंखे भक्ति मार्ग में सॾु कंदा आहियो न कि तूं अचु। मां सर्वव्यापी न आहियां, मां मथे रहण वारो आहियां, तॾहिं मूंखे भक्ति मार्ग में सभु सॾु कंदा आहिनि कि भॻवान तूं अचु। कॾहिं त भॻवान धरती ते लहींदो, त अगरि मां धरती ते अचण वारो आहियां त मां तव्हां में कीअं आहियां? ॿ ॻाल्हियूं थी वई न। हिकु चऊं था कि असां में बि भॻवानु आहे, कण कण में बि भॻवानु आहे, पोइ चऊं था कि भॻवानु मथां ईंदो, मथे रहंदो आहे, मथां वारो ॼाणे। त ज़रूरु मथे ई रहंदो आहे न, हेठि काथे हूंदो? जॾहिं मथां वारो हेठि लहींदो तॾहिं त दुख दूर थींदा न। त हाणे मथां वारो हेठि आयो आहे, चए थो तव्हांजे दुखनि जो मुख्य कारण कहिड़ो आहे? इहे विकार। इहे विकार मूंखे दान में ॾियो। मूंखे तव्हांजो धन संपत्ति न खपे, मां तव्हांजे धन संपत्ति खे छा कंदमि? मुंहिंजी दुनिया जे हिसाब सां त तव्हां सभु ग़रीब आहियो। भारत हिकु ग़रीब गांव आहे। काथे हिन ई भारत ते सोने हीरे जा महल हुया, काथे हिन ई भारत ते रहण लाइ बि माण्हुनि खे घर न आहे। त ग़रीब ई थियो न भारत। त बाबा चए थो मां तव्हांजी धन संपत्ति खे छा कंदमि? मूंखे त तव्हां पंहिंजा बुरायूं विकार आदि ॾियो ताकी तव्हां आत्मा ई शुद्ध थी वञो, पवित्र थी वञो, ऐं इहे ई सृष्टि पोइ स्वर्ग थी वेंदी। छो जी मूंखे तव्हांखे ई पावन ठाहिणो आहे न, आत्मा खे ई दुखनि सां दूर करिणो आहे। अगरि मां त हाणे बि तव्हांखे दुखनि सां दूर न कंदमि, मथे हली वेंदमि, पोइ तव्हां मूंखे वरी सॾु कंदव। त मां हाणे आयो आहियां त सभु कमु हिकु ई बार, सभु धर्म वारनि जो कमु हिकु ई बार करे छॾंदो आहे। हिन प्रकृति तत्व आदि जेका बि आहिनि सभिनि खे मां हाणे ई सभिनि जी सदगति करे सतो प्रधान हिकु बार में ई ठाहे छॾंदो आहे। हीअं न मां घड़ी घड़ी अची करे कॾहिं प्रकृति खे सतो प्रधान ठाहियां, कॾहिं आत्माउनि खे, कॾहिं जीव जंतुनि खे, कॾहिं हिन धर्म वारनि खे। हिन मुंहिंजो इहो धंधो न आहे। मां त हिकु ई बार सृष्टि ते अची करे, हिकु ई बार ब्रह्मा जी तन में अची करे विश्व जी सर्व आत्माउनि जी योनियुनि जी प्रकृति जी सदगति करे वापसि पंहिंजे घर परम धाम में विश्रामपुरी में हली वेंदा। छो जी द्वापर युग खां तव्हां मूंखे सॾु था करो न, हे भॻवान, हे ईश्वर, अचु अचु अचु। 2 युगनि खां आत्मायूं मूंखे सॾु थी करनि, लेकिन मुंहिंजो बि ड्रामा में पार्ट आहे न। हाणे भले तव्हां मूंखे द्वापर युग खां सॾु था करो, लेकिन हीअ जॾहिं मुंहिंजो ड्रामा में पार्ट हूंदो, हीअ त 5000 साल जो ड्रामो ठहियलु आहे न। हिन ड्रामा में लिखियलु आहे कि भॻवान कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे संगम युग ते ई ईंदो। मां बि हुन ई समय अची करे तव्हां सभिनि खे सुख शांति जी राह ॾेखारे करे हली वेंदो आहे। पोइ अगरि तव्हां हुन राह ते हलंदव, पोइ तव्हां कहिड़ी दुनिया में ईंदव? सतयुग जी दुनिया में। न त पोइ वापसि तव्हां द्वापर युग में दुखनि जी दुनिया में अचंदो न। बस जेकी आत्मा मथां खां हेठि ईंदी आहे, पहिरियों पहिरियों उहो सुख ॾिसंदी आहे। मथां जेकी आत्मा ईंदी उहा हिकु बार में ई दुख न ॾिसंदी आहे, पहिरियों सुख ॾिसंदी आहे। लेकिन सत्य त्रेता जा सुख त अलॻि ई हूंदा न। हुते त दुख जो नाम निशान ई न आहे, विकार ई न आहे। द्वापर युग खां जेकी आत्मायूं मथां खां हेठि ईंदियूं अलॻि अलॻि धर्म वारियूं, उहो त विकारनि जी दुनिया में हूंदी न। विकार सां त दुखी थींदियूं आहे न। काम क्रोध लोभ मोह अहंकार सां मनुष्य आत्मा दुखी थींदी आहे। भले हीअ दुनिया अञा ताईं हिन विकारनि जे हिसाब सां हली, लेकिन हाणे सुख जी दुनिया में इहे रावण अर्थात विकार न हूंदो। ये रावण ई तव्हांजो वॾो दुश्मन अथव, जेके तव्हां हर साल जलाईंदा आहियो, लेकिन मरदो ई न आहे। छो जी रावण कोई अहिड़ो मनुष्य थोरी आहे जंहिंजा 10 मुंहं अथसि ऐं हुन सीता खे चिराईं। इहे त रावण विकार आहिनि। हिननि विकार ई मुंहिंजी आत्मायूं जेकी सीतायूं आहिनि न, पाण सभई आत्मायूं हिन परमात्मा राम जी सीता आहियूं। पाण सभिनि आत्माउनि खे हिन रावण पंहिंजी कैद में करे रखियो अथनि। त पाण सभिनि आत्माउनि में छा आहे? विकार आहे न। त पाण कंहिंजी कैद में आहियूं? रावण जी। हाणे परमात्मा जी शक्ति सां पाण सभु हिन रावण जी कैद सां मुक्त था थियूं। हाणे सचो सचो दशहरो हिन दुनिया में भॻवानु मल्हाइण आयो आहे। कहिड़ो?
दुनिया में विकारनि खे ख़तम करण आयो आहे। सभिनि मनुष्य आत्माउनि खे हिन विकारनि खां मुक्ति ॾियण आयो आहे। चए थो विकारनि खां मुक्ति पाइणी अथव त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि कंदव त तव्हां सभु विकारनि सां मुक्त थी वेंदव। अर्थात रावण सां तव्हां मुक्त थी वेंदव। रावण जी जेल में हाणे सभु आत्मायूं अर्थात शोक वाटिका में वेठियूं आहिनि। सभु शोक में आहे न कंहिंखे कोई न कोई दुख त आहे ई सही। कंहिंखे छा आहे कंहिंखे छा आहे। अॼु नंढे ॿार खां पुछो हुनखे बि कोई न कोई दुख आहे। वॾनि खे त आहे ई सही। सभिनि खे जीव जंतु पशु पक्षी प्रकृति बि दुखी थी वई आहे। प्रकृति जे मथां बि मनुष्य आत्मा कम थोड़ी वार थो करे। प्रकृति जे मथां बि मनुष्य आत्मा केॾो बुरो बुरो कमु कंदो आहे न। ये पाणी वञे थो त पाणी खे सुकायो। हवा में ॾिसो केॾियूं बेकार बेकार गैसिस वग़ैरह। हवा बि दूषित थी वई आहे। पाणी बि दूषित थी वियो आहे। सभु चीजूं दूषित। प्रकृति बि पाण दुखी थी वई आहे। त हाणे अहिड़ी जाते सभु दुखी थी वेंदा आहिनि त सभिनि दुखियुनि खे सुखी केरु ठाहे। पाण चऊं साधु संत असांजा गुरू असांजे मथां कृपा कंदा। गुरूअनि खे बि बीमारी त थींदी आहे न। दुख त उन्हनि खे बि ॾिसणो आहे। शरीर त हुननि जो बि अथई। केसि ताईं उहो शरीर में आत्मा वेही करे असांजा दुख दूर कंदी। कॾहिं त हुन शरीर खे बि बीमारी थींदी आहे न। उहो ख़ुदि जे दुख आत्मा खे ख़ुदि जी भोग ना भोग ॾी त पोइ असांजी कीअं मदद करे सघंदी। त हिन करे सभिनि जो मददगार केरु आहे? परमात्मा। तव्हांजे गुरूअनि जे शरीरनि जे अंदरि बि जेकी आत्मा आहे उहो बि शक्ति कंहिंखां थी वठे? परमात्मा खां ई थी वठे न। लेकिन सम्झो हुन शरीर छॾे छॾियईं पोइ तव्हांखे केरु शक्ति वठी ॾींदो? परमात्मा खां। त हिन करे पंहिंजे पाण खे एतिरो परमात्मा सां जोड़े छॾिजो न हाणे कि असां बि परमात्मा खां शक्ति वठी सघूं। पाण खे बि एतिरो शक्तिशाली ठाहियो न। छो न था ठाहियो? परमात्मा खे यादि करणु केॾो सहज आहे न। सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे। मां शरीर खां न्यारी चैतन्य आत्मा आहियां। मुंहिंजो बाप परमात्मा आहे। निराकार ज्योतिर्बिंदु परम धाम में रहण वारो। परमात्मा खे निराकार ज्योतिर्बिंदु रूप में यादि करो त तव्हां में बि शक्ति अची वेंदी। पोइ कहिड़े बि समय ते पाण परमात्मा खां डायरेक्ट शक्ति वठी करे पंहिंजे जीवन खे सुख शांतिमय ठाहे सघंदा आहियूं ऐं ॿियनि जी बि मदद करे सघंदा आहियूं न। त बाबा चए थो हाणे शरीर धारनि जे मथां निर्भर न रहो। दुनिया में अॼु छा आहे कल्ह छा आहे कुझु पतो न आहे। लेकिन हर घड़ी अगरि पाण आत्मा ऐं परमात्मा जे संग में रहंदासीं त पाण दुख में बि दुखी न थींदासीं। बीमारी में बि असांखे ईअं न लॻंदो कि असां बीमार आहियूं। छो जो परमात्मा बाप सां गॾु आहियूं न। त हिन करे बाबा हाणे खां ई अभ्यास थो ॾियाराए। चए थो हाणे खां ई उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे अभ्यास कंदा रहो कि मां आत्मा कंहिंजी संतान आहियां? परम पिता परमात्मा शिव जी। मां परमात्मा जी छत्र छाया जे हेठि वेही करे रोटी थी खायां ॻाल्हायां थी। बाबा इहो थोरी चए थो कि मूंसां अगरि तव्हांखे संबंध जोड़णो अथव त सभु कुझु त्यागो। न तव्हां पंहिंजी घर गृहस्थ में रहो धंधा दौरी करो ॿार संभालो। लेकिन हर कुझु कर्म कंदे समय कंहिंसां गॾु करो? मूंसां गॾु करो। सन्यासी जो धर्म मां कंहिंखे बि न चईंदो आहे कि सन्यासियुनि वांगुरु जंगल में वञो। ॾिसो मां आयो आहियां त मां कहिड़ी दुनिया स्थापन थो करां जिते प्रवृत्ति मार्ग आहे। जिते घर गृहस्थी हूंदी धंधो दौरी बि हूंदो लेकिन पवित्रता हूंदी। सन्यासियुनि जो धर्म अलॻि आहे। उन्हनि में एतिरी शक्ति न हुई कि वो घर में रही करे पवित्र रहनि। लेकिन हिते त परमात्मा शक्ति त कुझु बि कराए सघंदी आहे। परमात्मा शक्ति सां तव्हां घर गृहस्थ में बि रहंदव त बि पवित्र रहंदव। छो जी परमात्मा पवित्र गृहस्थ धर्म जी स्थापना कंदो आहे। त परमात्मा जी शक्ति सां भले स्त्री पुरुष घर में रहंदा आहिनि लेकिन पवित्र रहंदा आहिनि। ऐं उहो जॾहिं संन्यास धर्म आयो उन समय मां हिन धरती ते न हुयमि न। त सन्यासियुनि जी आत्मा त ख़ुदि में एतिरी शक्ति न हुयनि। हिन करे घर बार छॾे करे जंगलनि में तप करण विया। चईंदा हुया स्त्री त नागिन आहे।
अगर स्त्री नागिन आहे त पुरुष केरु थी वियो? नाग थी वियो न। जॾहिं नाग ई घर में न हूंदो त नागिन छा कंदी? स्त्री जे मथां दोष ॾेई करे ख़ुदि घर खां ॿाहिरि हली वञे। लेकिन बाबा चईंदा आहिनि कि अगरि स्त्री नागिन आहे त तव्हां नाग आहियो। नाग ई न हूंदो त नागिन छा कंदी? त इहे कंहिंजे मथां असांखे दोष न ॾियणो आहे। ख़ुदि में परमात्मा जी शक्ति धारण करे ख़ुदि परमात्मा जी शक्ति सां पवित्र रहणो आहे। उहा शक्ति हाणे पाण खे मिली सघंदी आहे छो जी परमात्मा हिन सृष्टि ते हिन ई समय ईंदो आहे न। त हिन ई समय घर गृहस्थ में रहण वारे ॿारनि खे एतिरी शक्ति ॾींदो आहे कि वो घर गृहस्थ में रही करे बि पवित्र रहनि ऐं मुंहिंजी शक्ति सां ख़ुदि बि सुख शांति में रहनि ऐं ॿियनि जी बि मदद करनि। उहो ई आत्मायूं वञी करे सतयुग में पोइ पवित्र गृहस्थ धर्म थी वेंदो उन्हनि जो। हिन जन्म में अभ्यास कंदियूं, पंहिंजे अंदरि मूंखां शक्तियूं धारण कंदियूं, ॿिए जन्म में उहो हुन पवित्र धर्म में अची वेंदियूं। छो जी हिन युग खां पोइ ॿियो युग सतयुग अचण वारो आहे। सतयुगी दुनिया में मुख्य आहे ई पवित्रता। ॾिसो देवी देवताउनि जी पाण महिमा कंदा आहियूं न त सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी आहियो, अहिंसक आहियो, मर्यादा पुरुषोत्तम। असां बि त हुन जहिड़ा मनुष्य ई आहियूं न। असांखे बि 2 हथ, 2 अखियूं, 2 टंगियूं आहिनि। त उन्हनि खे असां एॾो महिमा था ॻायूं, ख़ुदि खे नीच पापी छो था चऊं? छो जी उहे देवी देवताउनि जो शरीर ऐं आत्मायूं ॿई पावन आहिनि ऐं पाणनि जो शरीर बि विकार जो आहे त आत्मा बि पतित आहे। त बाबा चए थो तव्हां बि पवित्र रहो न। तव्हां बि अगरि हुन देवी देवता वांगुरु ठहिणु चाहींदा आहियो त तव्हां बि पवित्र रहो। सतयुग में तव्हांखे योग बल सां पवित्र शरीर मिली वेंदो। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। अॼु पाण कोई वॾो ऑफिसर अचे त हुनजे अॻियां माण्हू हथ जोड़दा आहिनि, उन्हनि खे नमस्कार कंदा आहिनि। छो जी हुननि सुठी पढ़ाई करे एॾी ऊची पोस्ट पाई अथनि। त पाण न करे सघंदा आहियूं छा? पाण बि सुठी पढ़ाई करे एॾी ऊची पोस्ट ते पहुची सघंदा आहियूं न। त ईअं ई सतयुगी देवी देवता बि इंसान ई आहिनि न। लेकिन उन्हनि जी एतिरी महिमा पाण ख़ुदि जी ग्लानी छो कंदा आहियूं? छो जी हुननि परमात्मा खां सुठी पढ़ाई लिखाई करे करे सुठी पोस्ट, सतयुग जी ऊची पोस्ट पातनि। ये पढ़ाई त आहे, ये पढ़ाई करे ई त देवी देवता ओतिरा ऊचा ठहिया न। त पाण बि छो न परमात्मा जी जेकी पढ़ाई थो कराए, ये पढ़ाई करे ओतिरो ऊचो ठहूं। ठहिण कोई मुश्किल थोरी आहे। सिर्फ़ु पवित्र रहो, दैवी गुणनि जी धारणा करो। हिते बि कोई मनुष्य सुठो हूंदो आहे त पाण चईंदा न इहे त जीअं देवता जीअं आहे। छो चईंदा आहियूं? छो जी हुन में ॾियण जो गुण हूंदो अथसि। उहो सभिनि खे सभु कुझु ॾींदो आहे, कुझु मना न कंदो आहे। लेकिन त बि हुनखे हुन में दैवी गुण हूंदा अथसि, लेकिन हुनखे देवता न चई सघंदा आहियूं। छो जी देवताउनि जो शरीर बि शुद्ध विकारनि सां पैदा न थींदो आहे, योग बल सां पैदा थींदो आहे। ऐं हुननि जी आत्मा बि निर्विकारी हूंदी आहे, विकारनि खां परे हूंदी आहे। त हिते कई माण्हुनि जो दैवी गुण हूंदा आहिनि, लेकिन आत्मा तॾहिं बि विकारनि में त वेंदी आहे न। शरीर बि विकारनि जो पैदा थींदो। त पाण बि हिते पंहिंजी आत्मा खे पवित्र ठाहियूं, विकारनि खां परे रहूं, दैवी गुणनि जी धारणा करूं। पंहिंजी आत्मा जॾहिं पावन थी वेंदी परमात्मा खे यादि कंदे कंदे त सतयुग में पाण खे ओड़ो शरीर बि मिली वेंदो। त पाण बि देवी देवताउनि वांगुरु जीवन जींदासीं। ॾिसो केॾो सहज ॻाल्हि आहे न, कोई मुश्किल थोरी आहे। दुनिया में परमात्मा जी मत ते हलंदव त कोई बि ॻाल्हि असंभव न आहे। सभु ॻाल्हि संभव थी सघंदी आहे। लेकिन हिनजे लाइ ख़ुदि में निश्चय खपे कि बराबरि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां। मुंहिंजो बाप परमात्मा हिन सृष्टि ते मूंखे हाणे शिक्षायूं ॾियण आयो आहे। जॾहिं ख़ुदि मन में इहो पको कंदो कि न मूंखे त ठहिणो ई आहे, जेको परमात्मा बाप चए थो मूंखे उहो ठहिणो ई आहे, करिणो ई आहे। जॾहिं इहो मन में पको थी वेंदो तॾहिं ई पाण ओड़ा ठही सघंदासीं। त दुनिया में बि कोई कमु कबो आहे त हुनजे लाइ छा कबो आहे? पहिरियों मन में पको हुजे न कि असांखे इहो कमु करिणो ई आहे। त हूअं ई बाबा बि चए थो अगरि तव्हांखे बि एतिरो ऊच ठहिणो अथव त ख़ुदि जे मन में पको करो कि मूंखे ठहिणो ई आहे,
मूंखे जीअं परमात्मा बाप चईंदो उहो हर क़दम ते उहो हुननि जी मत ते हली करे मूंखे सतयुगी देवी देवता जीअं ठहिणो ई आहे, तॾहिं पाण छा ठही सघंदासीं, देवी देवता आहिनि। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजी विजय व सफलता खे निश्चित समझी करे सदा निश्चिंत रहण वारा निश्चय बुद्धि ठहो। जेका ॿार सदा बाप में स्वयं जे पाठ में ड्रामा में जेको बि असांजे जीवन में जेको बि कुझु हले थो, अगरि पाण खे इहो निश्चय हूंदो कि मुंहिंजे जीवन में जेको बि हले थो उहो सुठो ई आहे मुंहिंजे लाइ, छो जी मूंसां गॾु केरु आहे, मुंहिंजो बाप। जॾहिं इहो निश्चय हूंदो न पाण खे, तॾहिं ई पंहिंजे जीवन में सुठो ई थींदो रहंदो। असां चऊं कि मां त परमात्मा सां गॾु वेठी आहियां, परमात्मा सां गॾु सभु कमु करां थी, ऐं उहो ई पंहिंजे जीवन में कुझु अहिड़ी ॻाल्हि थी वई त पोइ पाण चिंता था करूं, अरे इहो छा थी वियो, ईअं थी वियो, हूअं थी वियो। अरे तव्हां त परमात्मा सां गॾु आहियो न, पोइ तव्हांजो बुरो थी सघंदो अथव? न। कोई बि ॻाल्हि अची वञे, लेकिन हमेशह पाण खे बुद्धि में छा हुजणो खपे कि मां मुंहिंजे बाप सां गॾु आहियां त मुंहिंजो कॾहिं बि अकल्याण न थी सघंदो आहे। मुंहिंजे जीवन में कोई बि अहिड़ी ॻाल्हि ईंदी बि त हुन में कुझु सुठी ॻाल्हि आहे, छो जी मां कंहिंसां गॾु आहियां, पंहिंजे बाप परमात्मा सां गॾु। तॾहिं एतिरो निश्चय हूंदो पंहिंजे बाप में कि मुंहिंजो बाप मूंसां गॾु आहे, मुंहिंजो कॾहिं बि बुरो न थी सघंदो आहे, तॾहिं पंहिंजे जीवन में सभु कुझु छा थींदो वेंदो, सुठो ई थींदो वेंदो। स्लोगन आहे ॻाल्हियूं ॿुधी करे पोइ ॿियनि खे ॿुधाइणु। हिकु थींदो आहे पाण ॻाल्हि ॿुधूं, ऐं कई माण्हुनि जी आदत हूंदी आहे ॿुधी करे पोइ जेसिताईं टिनि चइनि ॼणनि खे न ॿुधाईंदा तेसिताईं उन्हनि खे चैन न हूंदो, ऐं ॿुधाईंदा बि कीअं, एक्स्ट्रा जोड़े करे। त हिन सां छा थींदो आहे, ॿियनि जे लाइ ॿियनि जी भावना बि ख़राबु थींदी आहे ऐं वायुमंडल बि ख़राबु थींदो आहे। असांजे घर जे आसपास जी हवा बि ख़राबु थींदी आहे, छो जी ॿियनि जे लाइ बुरो भलो ॻाल्हाइणु सोचणु ॿियनि खे ॿुधाइण सां पंहिंजे घर जे वायुमंडल बि ख़राबु थींदो आहे। त हाणे इहो ध्यानु रखिजो कि भले तव्हांखे कोई ॿुधाए थो, तव्हां ॿुधी करे परमात्मा बाप खे ॿुधाए छॾियो, ॿियो कंहिंखे न ॿुधायो, छो जी पाण कई बार ॿुधाईंदा आहियूं त साम्हूं वारो बि ॿ टे ॻाल्हियूं चई छॾंदो आहे उल्टी सीधियूं, पाण बि हा हा चवंदा आहियूं त पाण बि पाप जा भागी ठही वियासीं न। त ॿुधायो बि न, ऐं अगरि तव्हांखे कोई ॿुधाए थो त तव्हांखे कंहिंखे ॿुधाइणो अथव, परमात्मा बाप खे, त उहा ॻाल्हि पाण ई ठीकु थी वेंदी। अच्छा, ओम